इस्लामकोट तालके जा मुख़्तलिफ़ स्कूल आहिनि। ॻोठ खांखणियार बजीर आहे, असली गर्ल्स स्कूल जेका आहे उहा वॾे अरसे खां बंदि आहे। ॿी जेका स्कूल आहे उनमें हिकिड़ो उस्ताद आहे, उनखे जेका चौधरी न आहे खुले पधर ते जेका समूरा उते जेके ॿारड़ा आहिनि उहे वहनि था। उते जेका मुख़्तलिफ़ सहूलियतुनि जी खोट आहे। हिन वक़्तु असां ॻोठ खांखणियार रेमली में जेका इस्माइल पाड़ो GPS स्कूल आहे उते मौजूदु आहे। उते सिर्फ़ु हिकिड़ो कमरो आहे। ॿारड़ा तव्हां बैकग्राउंड ॾिसंदा हूंदव त जेका पट ते वेही तइलीम पिराए रहिया आहिनि ऐं उस्ताद आहिनि उहे जेके मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियनि पिया। हू छा चवंदा उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। हिकिड़ो कमरो आहे सो बि डेंजरस आहे, तमामु ख़तरनाक जो सूरत हाल आहे कमरे जी। ऐं तमामु ॾिसो पिया थी ॿार जेको आहिनि सो 100 खां मथे आहिनि ऐं असां हिकिड़ो कमरो हुअण जे करे ॿारनि खे पढ़ाइण में मुश्किलात आहे। ऑफिसरनि उन्हनि खे चयो आहे, MPMNA खे लिखी ॾिना आहिनि त भई हिन में चौधरी कोन्हे। MPMNA खे विज़िट बि करायो आहे त भई हिते चौधरी जी ज़रूरत आहे। पाणी मिठो कोन्हे, असुलु खारो पाणी आहे। तमामु माण्हू जेको आहे सो ॿारड़ा परे खां पाणी मिठो कूलर भरे ईंदा आहिनि हेॾी गर्मी में। पाणी जी सहूलियत कोन्हे असां वटि। ॿिए नंबर ते लाइट कोन्हे। असांजी सिर्फ़ु फिटिंग थी पई आहे पर असांजो जेको स्कूल जो मीटर न आहे, लाइट कोन्हे, परेशान आहियूं। ॿिए नंबर ते साईं असांजी इन्वॉल्वमेंट हिते जेको 70 जी आहे। ॿिए आउं जेको हिते कमु पियो कयां, मुंहिंजो हिते ऑर्डर त हिते जो न आहे। मुंहिंजी स्कूल गवर्नमेंट जी ॿी आहे पर हिते जेको आउं टेम्पररी कमु करे रहियो आहियां। ॿ में स्कूल असांखे मंज़ूरु थियो जी सेमी सां, तंहिंखां पोइ को अॼु ॾींहुं ताईं बंदि आहे। जो गवर्नमेंट टीचर नथा ॾियनि। TO सम्झंदासीं, DO सम्झंदासीं पर उहो टीचर ॾियनि नथा। चवंदा टीचर आहिनि कोन असां वटि। चौदीवारी कोन्हे, इज़ाफ़ी कमरे जी ज़रूरत आहे। हिन कमरो ही डैमेज आहे स्कूल जो, इनखे हिन जी मरमत जी ज़रूरत आहे। चौदीवारी जी ज़रूरत आहे। पाणी जो मसइलो आहे ऐं लेट्रिन बाथरूम कोन्हे। इहो वॾा फर्नीचर कोन्हे। वॾा मसइला मसइला माना हिनखे स्कूल खे तव्हां जी चौगिर्द घुमी ॾिसंदा न त मसइला ई मसइला आहिनि। स्कूलूं जेके आहिनि उन्हनि में सहूलियतुनि जी खोट आहे। चौधरी वारी जेके 2 स्कूल असां विज़िट कयूं उन्हनि खे जेको आहे कोन। हीअ जेका स्कूल हिन वक़्तु जेका ॻोठ खांखणियार रेमली में मौजूदु आहे, हिकिड़ो कमरो आहे। ॿारड़ा जेके खुले पट ते जेका निम जे वण हेठि जेका तइलीम पिराइण ते मजबूर आहिनि। मुतालबो कनि पिया त अदालती नोटिस कयो थिए त हीअ जेका असांजे स्कूल जा जेके मसइला आहिनि उन्हनि तरफ़ ध्यानु ॾिनो वञे त जीअं जेके मासूम ॿार आहिनि उहे बहितर नमूने तइलीम पिराए सघनि। गाज़ी बजीर, अवामी आवाज़ TV न्यूज़, ॻोठ खांखणियार रेमली। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।